उन्हीं खे खयो आहे। उन होटल जे मज़ूर खे उन होटल मां 100 माण्हू उते होटल जा शाहिद आहिनि। उन होटल वारे खां पुछा कजे। आम ख़ासि जेके भर पासे जा दुकान वारा उन खां तव्हां पुछा करे ॾिसो। हीअ कूड़ी FIR उन ते दाख़िल थी आहे ऐं उहो छोकिरो अॼु बि जेल में आहे ऐं उन खे जेल में दाख़िल कयो वियो आहे ऐं हिन FIR में ॼाणायो वियो त असां मेयारी रोड खां इन छोकिरे खे गिरफ़्तार कयो आहे। छोकिरो मुंहिंजो ॾोहिटो उनखे बेगुनाह दुकान जे अंदरां जले उन मां खाने मां 8,300 रुपया कढी ऐं पछाड़ियो उनखे ॾसियो दुकान जे अंदरां उनखे पकड़ियो अथसि ऐं FIR में ॾिसो त मूं रोड तां पकड़ियो थैली कारी मुंहिंजी ख़ुदा जो कसम खणी थो ॻाल्हि करियां ऐं मुस्लमान आहे मुंहिंजो ईमान आहे त दुकान जे अंदरां उन खाने मां पैसा बि कढिया अथनि ऐं उन दुकान जे अंदरां उनखे पकड़ियो अथनि। असांजा उते हज़ारे माण्हू उते जा गवाही ॾियण जे लाइ तयार आहिनि त हिनखे मेयारी रोड तां खयो वियो आहे या हिते इस्लाम कोड में होटल दा धंधो कंदे खयो वियो। ही होटल ते 200-500 जी मज़ूरी करण जे लाइ ॿाहिरि खां हिते अचनि था ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो थो वञे। चवनि था त इहे चर्स था विकिणनि। असां जेको आहे सो DIG मीरपुर ख़ासि IG सिंध साहिब ऐं थरपारकर SSP साहब खे गुज़ारिश था करियूं त हिन आरफ खोसे खे हटाए करे इन जी जॻह ते ॿियो को माण्हू मुंतखिब कयो वञे।